हाल पाकिस्तान थियण खां अॻु सिंध जी तालीम पाकिस्तान जे ॿिनि सूबनि जे भेट में तमामु बहितर हुई, पर अॼु जेकॾहिं असां सिंध जी तालीम जो जाइज़ो वठूं त तालीम जे सूरतहाल बहितर न आहे। जेतोणीकि सिंध हिकु सक़ाफ़ती, इल्मी ऐं तारीख़ी हवालनि सां मालामाल थींदो आहे, सिंध में तालीम जूं केतिरियूं ई रुकावटूं आहिनि जेके उन खे तरक़ीअ खां रोके रहियूं आहिनि। सिंध में केतिरनि ई इलाइक़नि में स्कूल मौजूदु न आहिनि, केतिरा ई स्कूल रुॻो भूत आहिनि। उस्तादनि जी मुक़ररी सियासी बुनियादनि ते थींदी आहे, सियासी मुदाख़लात वधी वई आहे। केतिरनि ई स्कूलनि में पंहिंजी तरह बिजली, पाणी, बाथरूम जी सहूलियत न आहे। सिंध जे ॿाहिरि वारनि इलाइक़नि में ख़ासि तौर ते छोकिरियुनि जी तालीम लाइ हालतूं ख़राब आहिनि। वालिदैन जी तालीम बाबति बेध्यानी, गुरबत सबबि घणा ॿार स्कूल खां महरूम आहिनि।